जो दरिया तव्हां कुछ भी न कयो। हाणे जेको कुछ कंदुसि न मां कंदुसि मां। तू वरी छा कंदे बाबा? रईस सां ॻाल्हाए आहियां। सुभाणे दिलबर वारनि जे मथां छोकिरीअ जे अगवा जो केस कंदुसि। राणी उन्हनि वटि नाहे। राणी उन्हनि वटि ई आहे। ये सभु असांखे बेवकूफ़ था बणाइनि। न चाचा, राणी त दिलबर वारनि वटि कोन हुई। जेकॾहिं उते हुजे हा त हू मूंसां कूड़ कोन ॻाल्हाइनि हा। असां सां त कसम खणी विया त राणी आई ही पर ओची थी हली वई। एॾा भला कॾहिं खां थिया जो तव्हां सां सच ॻाल्हाईंदा। मां उन्हनि खे जहिड़ी थाणे ते टंगरायमि न, ऐं ॿ टे पादड़ लॻंदनि न, सभु कुझु सची कंदा। भली तूं पंहिंजो ज़ोर लाए ॾिस बाबा, पर मूंखे नथो लॻे त राणी का उन्हनि वटि आहे। पुट मां रईस जे मथां पूरो ज़ोर रखियो आहे, ऐं रईस ई उन्हनि खे थाणे ते ॿधाईंदो ऐं कुटाईंदो। ऐं जॾहिं पुलिस कुटियो न, पोइ सम्झींदो त पुलिस सां कूड़ ॻाल्हाईंदा। आहिनि साईं ॾुखिया अमल, थी बि सघे थो त सची कनि। ऐं बाबा ईअं बि थी सघे थो त पुलिस जी मार पचाए वञनि। पर पुलिस सचाई ते चढ़े न त उठनि खे बि जोराबा पराए छॾे। ही केर थींदा आहिनि जो पुलिस जे अॻियां सची न कंदा। जॾहिं पुलिस जा सचूं लॻनि न त सभु कुझु बासींदा। पुट सभु कुझु बासींदा। सावण इहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं पुलिस सचाई ते चढ़े। पुलिस तोसां ई मूंसां सचाई न कंदी, पर न जॾहिं रईस ज़ोर रखियो न त उहे कुझु बासींदा जो असां सोचे बि नथा सघूं। खुदा करे त ईअं ई थिए बाबा, बाक़ी मूंखे नथो लॻे त का पुलिस सचाई ते चढ़ंदी। रेस जे करे ज़ोर रखियो न त पुलिस सचाई बि कंदी, छोकिरी वापसि ईंदी। खदो हिकु हफ़्ते जे अंदरि छोकिरी मां तोखे हिते घुराए ॾेखारींदुसि। जेका छोकिरी वापसि न थिए न, पोइ जेका वणे सां तूं मूंसां शादी कजे। तोसां जहिड़ी बि कयूं न तो ते फ़र्क़ु कोन थो पए। ॿुधो, वरियाम किथे आहे? वरियाम जी असांखे ख़बर न आहे। हुकुम कयो, उन्यापो अथव त ॾेई छॾींदासीं। वरियाम जो कमु पूरो कंदासीं। तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो साईं? असां घर में पेरा ॾिठा आहिनि ऐं मूंखे पूरी पक्का त असांजे घर में घिरण वारो वरियाम आहे। इहे ॿिया हूंदा, वञी जांच कयो। जेकॾहिं मूंखे पक्की साबिती मिली त असांजी खड़ाव रंगण वारा तव्हां आहियो त तव्हां सां अहिड़ो अशर कंदासीं जो सॼी ज़िंदगी अहिड़ी ग़लती करण जी कोशिश ई न कंदो। पहिरियां पक्की साबिती खणी अचो, पोइ अचे इहे असां ते दावा कजो। सौट हिन जी हाणे मस्ती लाहिणी पवंदी। छा कंदव तव्हां? छा कंदासीं ॿी त ॿुधायो। असांजे दर अची असां खां माफ़ी वठी वञे, न त उन जो अशर तव्हां खां बि बुरो थींदो। वञो। मूंखे साईं जी ज़ियारत ते वठी हल। अम्मा, रात सुल्तान को इजाज़त वठूं, सुभाणे हलंदासीं। न न, हाणे हल, हींअर जो हींअर हल। हाणे हाणे मूंखे साईं जी ज़ियारत कराए, हाणे हल। जॾहिं त न थी वई आहे, चयमि न सुभाणे। तोखे सम्झ में न आयो? मां चवां थी हींअर हल, हाणे हल। मूंखे हींअर जो हींअर साईं ते वठी हल। पोइ हल, हाणे हल। मूंखे साईं जी ज़ियारत करणी आहे। हाणे हल, जल्दी कर, अॻ में थी। हाँ हाँ मां, हलूं था।
उन्हनि जे घर में पेरा छॾिया आहिनि। दिलबर वारनि खे पूरी पक आहे त उहे असां आहियूं, इन करे हू असां सां विड़ी विया ऐं हाणे हू तुंहिंजे पोयां आहिनि। सरवर ये दिलबर वारा ओसी ताईं न सुधरंदा जेसी ताईं उन्हनि खे ठाउ का मोचड़ा न लॻंदा। मां त चवां थो मिठल खे बि चऊं ऐं शमू ऐं रमज़ान खे बि पाण सां गॾु कयूं, पोइ हली दिलबर वारनि खे सटको ॾियूं। ॿियनि खे चवण जी कहिड़ी ज़रूरत आहे? उन्हनि खे मोह ॾियण जे लाइ असां टे काफ़ी आहियूं। न वरिया मां, हू असां टिनि खां ॾाढा आहिनि, अकेला कोन था घुमनि, हर वक़्तु 3-4 गॾु हूंदा आहिनि। वरिया मां, इन्हे जे करे असांखे पंहिंजा हाणे अमरा गॾु करणा पवंदा। सरवर सही पियो चए, हू 4 आहिनि त असां 8 हलूं। ॿ ॼणा हली हिकिड़े खे सटको ॾियूं, ये सॼी उमिरि असांजे पाशे खां लवनि। त पोइ जीअं संगत जी सलाह। वरिया मां, शमू ऐं रमज़ान सां मां ॻाल्हायां थो ऐं मिठल सां तूं ॻाल्हाए जीअं हू हिते अचे। वरिया मां, हू असां सां जहिड़ो करे विया न जहिड़ो, असां बि हुननि जे ॻोठ में गिरी हुननि सां विढ़ंदासीं। ठीकु आहे सरवर, मां अॼु मिठल सां ॻाल्हाए थो छॾियां। सुभाणे खां वठी सभु कम पासीरा करे हुननि खे हली सेखत ॾींदासीं। चाड़ा हिन छोरी जो थी पियो दिमाग़ ख़राब। ऐं घर में केर मेहमान तो अचे, चवांसि थी हिकिड़ो कोप चांहि जो ठाहे वठ, वो जवाब आऊं तो चवां थी हाणे हिन छोरी जो को बिलो कर। जेकॾहिं ही छोकरी घर में रही न, आऊं कान रहंदसि हिते। जादो हिन छोरीअ सां मुंहिंजी ॻाल्हि कान्हे। अचे मिठल त तव्हां ॿुधायो, हेॾो मुंहिंजो मथो फिरियो ऐं आई न मूंखे चूचकी त छोरीअ खे डंडो हणी ॾाटो भञी छॾींदोसांसि। पोइ बीठो छो आई? हाणे डंडो मुंहिंजे मथे में। दिल थी चए त डंडो हणी मथो ॿ करे छॾाए। छा कयां मूंखे मिठल जो सिर थो मारे। मिठल जे करे तव्हां मुंहिंजी ॾाढी इज़त कयो था न? अरे ॻाल्हि त ॿुध, सॼो ॾींहुं खट ते चढ़ी पालम ते वेठे, अञा तुंहिंजी कहिड़ी इज़त कयूं असीं? सॼो ॾींहुं किरोध लॻो पियो आहे, रड़ लॻी पई तो, सुकून सां रहण किथे था ॾियो मूंखे? बस हाणे मिठल जी ॿी शादी कराइणी पवंदी। चाड़ा हाणे तूं मिठल ते ज़ोर ॾे त ॾे हिन छोरी खे तलाक त ॿी शादी करायूंसि। छा इहो छा थी चई मामी? जेको तो ॿुधो मूं तूं होई चयो। तूं इन ॻाल्हि खे मज़ाक न सम्झ छोरी, पाण खे ईअं करणो आहे त मिठल खां तोखे ॾियारींदासीं तलाक। बाबा तूं सुधरण वारी छोरी आहीं कान। सॼी मुंहिंजी मिल्कियत तव्हां तबाह करे छॾी, हाणे वरी मूंखे तलाक ॾिराए वापसि मोकिलींदव? तो सां असीं इहो ई कमु कंदासीं। इहो कमु तव्हां मूंसां तॾहिं कंदो जॾहिं मिठल तव्हांजे चवण में हुजे न। मिठल असांजो पुटु आहे, असां जीअं बि हुनखे चवंदासीं न तीअं उन पेर ते हलंदो। हाणे तोखे हिन घर में असां हिकु घड़ी बि बर्दाश्त नथा कयूं। मां बि हाणे सुख जो साथ तॾहिं कंदसि जॾहिं हिन छोरी खे धिका ॾेई घर खां ॿाहिरि कढींदसि। मां कोई यतीम न आहियां, मुंहिंजा माउ पीउ अञा ज़िंदा आहिनि। ॾिसां थी त मूंखे हिन घर मां तव्हां कीअं था कढो। जेकॾहिं हिन घर मां वयसि न त मिठल खे बि पाण सां गॾु वठी वेंदसि। जॾहिं तव्हां खट ते किरियो न, कोई ख़िदमत करण वारो न रहियो न, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त घणे वी सो आहे। असां या हलण फिरण जहिड़ा आहियूं त असां सां इहो वैल थी करी। ऐं जेकॾहिं असीं खट ते वेठासीं तूं तले कहिड़ो हिशर कंदी असांजो? जादो हिन छोरीअ खां असांजे लाइ कहिड़ी भलाई थी? ये छोरी कंदी असांजो ढींगो ई ढेरी।
धणी तुझे वसियो साईं वाग धणी तुझे वस वाग धणी तुझे वस ओ साईं वाग मुर्शिद तुझे वस। सदोरी हल त घर हलूं, सिज बि लहण वारो आहे। तुंहिंजा ॿाहिरि घर में वॾो लुड़ कयूं वेठा हूंदा। हल त हलूं। अदावरनि जो इहो ई कमु आहे, सवेल हलूं या देर, लुड़ त हूअं बि कंदा। अॼु तूं पाण सां गॾु मूंखे बि माराईंदीअ। घड़ी खन तरस न हलूं था। बंदूक लगन का अलाए काॾे गुम थी वियो, कलाक थी वियो अथनि। अदा राणी जिया किथे हिननि त आ न कई। अदा वो काले भी कोने अदा गुलू सही तो चई, किथे ईअं न आहे त वरियाम न अदा न हाणे अदी ईअं कोन कंदी। पोइ अदा इहो ॿुधाए त वयूं काॾे? अदा पाड़े जेके घर में वयूं ॿियो काॾे वयूं? ख़ुदा करे ईअं हुजे शाम ताईं मोटी अचनि, न त वरी उन्हनि जो पेरो खाणो पवंदो। अलाह ई न करे जो ईअं थिए। जेकॾहिं ईअं थियो न त मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहंदासीं। ही छोरा सुबुह खां घरां निकिता आहिनि, सॼो ॾींहुं घर कोन आहिनि, किथे मरी विया? जानी ये घर खां ॿाहिरि भलान ईंदा घर में त वरी कंदा मुलाए का मुसीबत। अॼु त मूं वटि रुपया बि कान्हे को, जेकॾहिं छोरा खणी अचनि हा 2 रुपया त घर जो राशन वठूं हा। छा तो वटि न आहिनि छा? हू निभागा वरी एतिरा पैसा खणी ईंदा जो तू घर जो वखर वठी ईंदी? जेकॾहिं वधीक नथा आणनि त हिकु वेले जो त राशन खणी ईंदा न। उन्हनि जे आसरे ते वेठी न त मरंदासीं बुख। वञी किथां पैसा वठी अच त वेलो टारियूं। घोड़ा मूंखे हाणे किथों बि आसरो रुपए जो कोन्हे, जेकॾहिं तोखे 2 रुपया किथों मिलनि था त वञी वठी अच। हाणे ॻाल्हि ॿुध, मूंखे भला केरु पैसा ॾींदो? समझ में नथो अचे त वयूं आख़िर वयूं काॾे? एतिरो टाइम करे ॿाहिरि वयूं न आहिनि। मूंखे बि ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, आख़िर वयूं त केॾां वयूं? अदा पोइ अची वियूं सेब थियूं। मासी काॾे वठी वई इनखे? सैर तफरी लाइ? अबा हिन जी तबियत सही न हुई, इन जे करे साईं जी ज़ियारत ते वठी वई हुई मांस। पोइ साईं हिन जो इलाज कयो, हाणे ठीकु आहे या अञा ॿीहर वेंदी? अजायो कुफर न पक। मूं ग़लति त कोन चयो। तव्हांखे एतिरो बि एहसास न थियो त असां पोयों घर में परेशान हूंदासीं? रोज़ रोज़ असां बि न वेंदियूं, जेकॾहिं इत्तिफ़ाक़ सां वयूंसीं बि त हिन में छा थी पियो? तव्हांजे लाइ का वॾी ॻाल्हि न आहे, पर असां खां पुछो थो त असांजे मथां सॼो ॾींहुं छा गुज़रियो आहे। अदा अमा न पई हले, हिन जे मथां मां ज़ोर रखियो। ॿीहर जाॾे बि वञो इजाज़त वठी पोइ वञो। एॾो शक चङो नाहे अदा। बस हाणे बस माठ करे वे। अदा तव्हां त मूंखां जीअण जो हक़ ई खसे छॾियो आहे। हीअं न कर, हूअं न कर, ॿाहिरि न वञ, हिन सां न ॻाल्हाए। छो? तुंहिंजा पेर ई अहिड़ा आहिनि, तॾहिं त चऊं। जेके ज़ुल्म तव्हां मुंहिंजे मथां कया आहिनि उहे तव्हांखे नज़र नथा अचनि, बाक़ी मुंहिंजा पेर अहिड़ा आहिनि। अमा बस हाणे बस। छो अमा, छो बस क्या? ही मुंहिंजा भाइर न आहिनि, ही मुंहिंजे ख़ुशियुनि जा कातिल आहिनि। छा कंदा? मारे छॾींदा न? बस न, हणी छॾनि बंदूक, मारे छॾनि मूंखे। घणा ई महीननि जा सूर सठा आहिनि, हाणे वधीक महीननि जा सूर नथी सही सघां। गुलो हिन छोरी खे वठी वञी कमरे में बंदि करींसि। हिन जी अॼुकल्ह ॾाढी ज़बान हली पई आहे, किथे मुंहिंजे हथां मरी न पए। हल हाणे हल छोरी अंदर हल। अदा इन रोज़ रोज़ ये आज़ार खां हिकिड़ो ई सूर ॾेई छॾियो, हणी बंदूक मूंखे मारे छॾियो, जान छुटी पवंदव। अमा अॼु ही होश में न आहिनि, तूं पंहिंजा होश न विञाए। अमा आखिर मां पंहिंजी भाइरनि जो ॾोह कयो कहिड़ो आहे? छा कयो आहे मां हिननि खे? तुंहिंजो ॾोह इहो आहे त तूं हिन घर में पैदा थी आहीं। आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया दर्द ने जो दरिया। बाबा मोहम्मद मिठल, बाबा हाणे इन घर में असांजो रहणु ॾाढो मुश्किल। हाणे इन घर में या त तुंहिंजी ज़ाल रहंदी
यासीं रहंदासीं बस। पोइ वञो, जाॾे वञणो अथव वञो, केरु रोकियो तव्हांखे? ॾिस बा ॾिस, तूं बीठो आई पोइ बि छोरी जा कम ते ॾिस केॾो वात थी हणे। तूं ॿाहिरि हूंदो ई पोइ त अल्लाह जे सां केॾो हशर थी करे। मिठल जे मुंह ते कीअं मैसूणी थी जॾहिं मिठल न आयो हूंदो तव्हां ॿई कीअं मूंसां झगड़ो कंदा हो? अरे तूं पंहिंजो इहो वात बंदि रख, असांखे मिठल सां ॻाल्हाइण ॾे। तव्हां मूं खिलाफ़ मिठल जा कन भरींदो पोइ मां माठ करे वेंदसि। जे तूं माठ त कर न, माठ कर हाणे त मामा ऐं बाबा सां ॻाल्हाए वठां। मां छो माठ कयां? तूं माठ न कर भली, तूं रोज राड़ो कर, रंफू कर। जादो पहिरीं ने छोरी खे ॻाल्हाइण ॾे, पोइ असीं मोहम्मद मिठल सां ॻाल्हाईंदासीं। खे त सुरता बरमो करण जहिड़ो करे छॾियो आहे। अरे अपा असांखे बि तोरी सिकी लधी ज़ाल बरमुह करण जहिड़ो छॾे ॾिनो अथसि। मां वातरी आहियां, बाक़ी तव्हां पंहिंजा चप सिबी छॾिया आहिनि। बाबा मिठल पंहिंजी हिन सिकी लधी ज़ाल खे रोक त असां इहो वात न हणे। जेकॾहिं न मुंहिंजो इहो पिघल फिरियो ऐं पिघड़िस त असुल रत में ॻाढ़ो करे छॾींदोसांसि। पोइ बीठो छो आहीं? हण मूंखे डंडो कर, मूंखे रत में ॻाढ़ो। अम्मा ऐं बाबा जो को ॾोह कोन्हे को, तूं बि घटि ॼारी कोन थी हणी। बाबा हीअ त अञा माठ में आहे, चुप में आहे। जॾहिं तूं न घर खां ॿाहिरि पेर थो रखी पोइ त साईं ॿिन्ही कननि ते हथ रखी बसि अहिड़ा थी राग ॻाए, अहिड़ा थी राग ॻाए जो ओड़ो पाड़ो तंगा टोकूं न सां ते टोकूं। हाणे तव्हांजे अलॻि रहण जो बंदोबस्त करणो ई पवंदो। तव्हां हिकु घर में कॾहिं बि नथा रही सघो। सूबेदार साहब, तव्हांखे रईस अकबर खान त फोन कई हूंदी न? हा, रेशम सां ॻाल्हाए पियो। इहो ॿुधायो त कंहिंजे मथां एनसी दाख़िल करणी आहे? सूबेदार साहब, एनसी न एफआईआर दाख़िल कराईंदासीं। छोकिरे जी अगवा जो केस दाख़िल कराइणो अथई न? हा जी। रेस अवांजी वध खां वधि मूंखे भारत कई आहे। तव्हां रुगो नाला ॿुधायो, छोकिरी तव्हांखे असां वापसि कराए ॾींदासीं। बराम खान जा पुटनि साईं, दो दिलबर ऐं दादा। तव्हां बेफ़िक्र थी वञो, असां कानून जे हिसाब सां का बि कोताही न छॾींदासीं। साईं दुआ चवे थी त मां उते कॾहिं बि कोन वेंदसि। वसाई हुनखे 5 मिंट बि विहण नथी ॾे। सभु कुझु हूंदे सूंदे बि वो दुआ खां नौकराणियुनि जो कम थी कराए। वो केड़ो लाचार पियो आहे जो वञी परायनि दरनि ते लोड़े। छा थी सम्झी तूं? थियो गोराम हुनखे हिते रहण ॾिनो? गोराम केरु थींदो आहे? हुनखे हितां ज़बरदस्ती वठी वञण वारो? साईं तव्हां ख़ामोश आहियो, तॾहिं त गोराम दुआ मथां ॾाढ पियो हलाए। गोराम हुनजो मुड़ुस आहे। यही सबब आहे जो असीं हुनजो लिहाज़ था कयूं। जंहिं कुझु माण्हू मोकिले हुनखे पादर हणाया त हुन में असांजी इज़त थींदी छा? हर माण्हू इहो ई चवंदो त अकबर खान जूं थियूं एॾियूं त लाडलियूं आहिनि जो पंहिंजनि मुड़ुसनि खे पीउ जे हथां पादर थियूं हणाए। ॿुधाए बानू बेगम, जे ईअं कयूं त हिन में असांजी इज़त थींदी या बदनामी? साईं मां इहो नथी चाहियां त तव्हां गोराम खे पादर हणायो, पर हुनखे सम्झाए त सघो था न। गोराम हुनजो मुड़ुस आहे बानू बेगम, ऐं क़ाबिल औरत उहा ई हूंदी आहे जंहिंजो मुड़ुस हुन सां ॿधल हुजे। पर दुआ अञा ताईं ईअं न आहे करे सघी। हुनजो मुड़ुस संदसि भेण जे चवण में आहे। जेकर दुआ पाण खे होशियार ऐं चालाक सम्झे थी त पोइ अहिड़ो कमु करे जो हुनजो मुड़ुस हुनजे चवण में हुजे। दुआ ॾाढी कोशिश कई आहे, पर गोराम खे मिल्कियत जी लालच आहे। जेसीं ताईं न दुआ खे हुनजे हिसे जी मिल्कियत न मिलंदी तेसीं गोराम या वसाई हुनजी इज़त न कंदा। या त दुआ खे मिल्कियत जो हिसो ॾियूं या वरी दुआ खे हिते रहण जी इजाज़त ॾियूं। ठीकु आहे, दुआ खे चो त 2 ॾींहं हिते रहे। ॻाल्हायां थो गोराम सां, सम्झायांसि थो मां। खबर सदोरी तू पंहिंजे मक़सद में केतिरो कामयाब वई है। न नानी सियाणी, मां ये नथी करे सघां। सॼी ज़िंदगी तुंहिंजी सूरन में ई गुज़रंदी, हिक पल जी ख़ुशीअ जे लाइ बि सिकी मरंदी आहे। हाणे ॾुखनि सहण जी आदत पइजी वई आहे। आखिर केतिरो ॾुखनि ऐं सूरन सां विढ़ंदी रहंदी आहे। बाक़ी ज़िंदगी ॾुखनि में गुज़ारे वेंदसि।
अम्मा हिन सियाणीअ जी ख़बरूं खुटण जूं न आहिनि। हिन सां बीहंदीअ न ते सिज ई लही वेंदी। हिनखे छॾ, घर जो कमु ख़तम करे वठ। माई मरियम, मां त ईंदी सदोरी जी दिलि विंदराइण जे लाइ। माई जेकॾहिं तोखे ॾुखियो थो लॻे त अॼु खां पोइ मां तुंहिंजे घर कोन ईंदसि। मूं तोखे ईअं त न आहे चयो त न ईंदी कर। अदी मरियम, मां त चवां थी को सुठो रिश्तो ॾिसी ने न्याणी जी शादी कराए छॾियो। केतिरो हिनखे घर में विहारी वेठा हूंदो भला। जेकॾहिं वरिया मूंखे रिश्तो नथा ॾियो त भला को ॿियो रिश्तो ॿिए हंधि को सुठो रिश्तो ताड़े ॾे। न मां हाणे वरी ॿीहर मां शादी कोन कंदसि। छोकिरी शादी कान कंदी, बाक़ी सॼी उमिरि पंहिंजे भाइरनि जे पादरनि हेठो गुज़ारे थी छा? हा हा, हाणे हिन घर मां मुंहिंजो जनाज़ो ई निकिरंदो। भाई सियाणी, तूं हिनखे शादीअ लाइ राज़ी कर। सुल्तान वारनि खे मां पाणे राज़ी करे वठंदसि। तूं रिश्तो कर, सुल्तान वारनि खां इजाज़त वठ। पोइ सदोरी छाजे लाइ इनकार कंदी? जॾहिं न पोड़े खखड़ी मलूक सां शादी कई, हां त बाक़ी नौजवान सां छो न कंदी? तूं सुठो रिश्तो हथ करे वठ, सदोरीअ खे मां पाणे मञाए वठंदसि। ये दुनिया